दोस्तों पापनगर ड्रामे जी अपडेट में तव्हां सभी दोस्तन के खुश आमदीद। अज कंदासीं पापनगर ड्रामे जो रिव्यू। जी हाँ दोस्तों, पहिरियों एपिसोड ॾिठो तव्हां ऐं लगातार तव्हांखे मां ॿुधाईंदो आयो हुयुसि त ईद ते हिन जी पहिरीं एंट्री थींदी ऐं तव्हां पहिरियों एपिसोड ॾिसी चुका आहियो। दोस्तों कहानी त काफ़ी तव्हांखे सम्झ अची वई हूंदी, लेकिन अॻिते छा थींदो, अॻिते जेका कुझु थियणो आहे हिन ड्रामे में उहा तव्हांखे रिव्यू करे ॿुधाईंदासीं। सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदासीं असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खुशो ब्लॉग खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾींदा। थी सघे तो हिन वीडियो खे लाइक ऐं अॻिते शेयर बि कंदा फेसबुक पेज ते बि। दोस्तों असल में जेको आहे अॻिते हाणे इन बलाज ख़ान जी जेका मतिलबु बुरी नज़र राबेल छोकिरी ते पई आहे, इहो हितां जहिड़ो वधंदो आहिस्ता आहिस्ता मिठल ख़ान ऐं बलाज ख़ान वारनि जे विच में इन मसइलनि ते जहिड़ो वधंदो ऐं पोइ इहा दुश्मनी वधी वेंदी ऐं ड्रामे जो जेको आहे न इहा ई मेन कहाणी आहे राबेल ऐं बलाज ख़ान। ऐं पोइ कमु वधंदो वेंदो ऐं ड्रामो जीअं जीअं अॻिते एपिसोड वधंदा तीअं तीअं ड्रामे में खून ख़राबो बि घणो कुझु ॾेखारियो वेंदो, मार धाड़ बि ॾेखारी वेंदी पापनगर ड्रामे में। बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त राबेल मेन कैरेक्टर बलाज ख़ान खे टांडा ॾींदो ऐं बलाज ख़ान जो निंड्रू हराम करे छॾींदो। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।